अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंज लतीफ़ मां आहियां मुंहिंजो पंहिंजो वली रज़ा कलवल्ड। उम्मीद आहे सभु पहिरीं प्यारा भाइर दोस्त ख़ुशि हूंदा, जिथे बि हुजो आबाद हुजो। जेके बि दोस्त मूंसां मिलंदा आहिनि या किथे व्हाट्सअप ते या कचहरी वचहरी कंदा आहिनि त लाज़मी हिकु सुवालु पुछंदा आहिनि त टिकटॉक जी सेटिंग छा आहे, त जीअं असांजा वीडियो वधीक वायरल थी सघनि ऐं वधीक जेके आहे गिरो करे सघनि अकाउंट। त अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त टिकटॉक जी रियल सेटिंग कहिड़ी हुजणु खपे, जेकी मुंहिंजी पंहिंजे ऑफिशियल अकाउंट ते जेकी सेटिंग थियल आहे उहा अॼु मां तव्हांजे डिस्प्ले ते ज़ाहिर कंदुसि ऐं मां सभिनी भाइरनि खे ॿुधाईंदुसि त टिकटॉक जी जेकी रियल सेटिंग आहे, जेकी मां पाण कई वरितो सेटिंग अकाउंट जी, उहा कहिड़ी आहे। अचो त अकाउंट खोलूं था। हे अकाउंट बि मुंहिंजो आहे, पर हे कुझु ॾींहं पहिरियों मुंहिंजो अकाउंट जेको आहे रियल अकाउंट जंहिं ते 3 मिलियन लाइक आहिनि, उहा जेको आहे ब्लॉक थी वियो कंहिं कम्यूनिटी गाइडलाइन जे करे। त हे अकाउंट मां रिकवर करण लाइ ठाहियो हुयो ऐं हाणे यूज़ घटि कयां थो पियो। कंहिं महिल वीडियो पोस्ट कंदो आहियां त काफ़ी दोस्तनि मां चवंदा आहिनि त अकाउंट कंहिंजो आहे, अकाउंट मुंहिंजो ई आहे, ऑफिशियल अकाउंट आहे। हिन जी जेकी सेटिंग थियल आहे, जेकी हुन अकाउंट सेटिंग थियल आहे, हिन ते अकाउंट ते सेटिंग बि उहा ई थियल आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो अॼु त सभ खां पहिरियां ते 3 लाइन में वञी करे सेटिंग एंड प्राइवेसी, सभ खां पहिरियां अकाउंट जेकी सिक्योरिटी आहे उहा मेन आहे। जीअं मतिलबु कोई अकाउंट तव्हांजा हैक वग़ैरह या कोई धारियो माण्हू जेको तव्हांजो अकाउंट चुराए न सघे, तंहिं करे सभ खां पहिरियां तव्हां ख़ासि ख़्यालु कंदा कयो जेकी सिक्योरिटी आहे उहा पंहिंजी पूरी करे छॾियो, जीअं तव्हांजो अकाउंट महफ़ूज़ थिए। मैनेज अकाउंट, हिते तव्हांखे जेको आहे पंहिंजो फ़ोन नंबर लाज़मी एड करिणो आहे। जेकॾहिं तव्हां कनेक्ट आहियो फेसबुक सां त तंहिं बि तव्हां जेको आहे हिते फ़ोन नंबर, पंहिंजी ईमेल पासवर्ड लाज़मी जेको आहे हिते लिखी छॾियो। जीअं मुंहिंजो नंबर लिखियलु आहे, हिडन थियल आहे, ईमेल बि हिडन थियल आहे। त प्राइवेसी जे करे मां हिडन करे छॾी आहे, जीअं वीडियो रखी आहे जेको ॿियो कोई बि न ॾिसी सघे। ऐं सभ खां पहिरियां हिते नंबर पंहिंजो ईमेल पासवर्ड स्ट्रॉन्ग हुजे, जेको आम पासवर्ड न हुजे, जीअं तव्हांजो अकाउंट सिक्योर थी सघे सभ खां वधीक। उनखां ॿियो आहे प्राइवेसी। प्राइवेसी जेको हिते आहे प्राइवेट अकाउंट, हिते कॾहिं बि तव्हांखे प्राइवेट अकाउंट न आहे करिणो। जेकॾहिं तव्हां हिते प्राइवेट अकाउंट कंदा आहियो त तव्हांजा जेके वीडियो आहिनि सभु प्राइवेट थी वेंदा, उहो तव्हांखे सवाइ ॿिए कंहिंखे बि शो न थींदा। हाणे सजेक्ट यू कॉन्टेक्ट टू अदर्स ऐं क्लिक कयो, इन जेके बि ऑप्शन आहिनि उहा जेको ऑन करे छॾियो। तव्हांजी कॉन्टेक्ट फेसबुक फ्रेंड पीपल विल मैच यू, इन सां थींदो ई जेके तव्हांजा कॉन्टेक्ट आहिनि, जेके तव्हां नंबर आहिनि, उहे जेके तव्हांजे मतिलबु यूज़र आहिनि टिकटॉक, उहे बि तव्हांखे ॾिसी सघंदा। जेके तव्हांजा फेसबुक फ्रेंड आहिनि उहे बि तव्हांखे ॾिसी सघंदा। जेके तव्हांजा आसपास जा जेके बि माण्हू आहिनि, जेके यूज़र आहिनि, जेकॾहिं तव्हां पोस्ट कंदा वे त उहो जेको मतिलबु सभ खां पहिरियां जेके आम जा तव्हां जेके आहिनि या फेसबुक फ्रेंड कॉन्टेक्ट्स नंबर्स वग़ैरह जेके यूज़र आहिनि, सभ खां पहिरियां वीडियो उन्हनि में वेंदी। अगरि हे तव्हां ऑफ करे छॾींदा त उन्हनि में वीडियो न वेंदी। ऑन कयो त बहितर आहे। उनखां पोइ सेंड कॉन्टेक्ट एंड फ्रेंड्स, हिते जेकी मुंहिंजी सेटिंग थियल आहे, हिते मां सेंड कॉन्टेक्ट्स जेको ऑन कयो, जेके मुंहिंजा मोबाइल जा नंबर आहिनि उहे सिर्फ़ु जेके मुंहिंजी जेके उन्हनि में जेके बि यूज़र आहिनि टिकटॉक जा उहे ॾिसी सघंदा। ऐं उनखां अलावा न फेसबुक मां उहा ऑफ करे छॾी आहे, फेसबुक मां असांजो ॿियो हिसाबु आहे, त तंहिं करे। ऐं लोकेशन सर्विस, काफ़ी दोस्तनि जी शिकायत हूंदी आहे त जेके असांजी वीडियो में लोकेशन जो ऑप्शन उहो मौजूदु न आहे। उहा ऑप्शन तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां परमिशन खे जेको आहे हुते टिकटॉक खे परमिशन ॾींदा लोकेशन जी। इनखे हिते क्लिक करे हिते फोर्स में जेका हूंदी हुई तव्हां हिते परमिशन जो ऑप्शन, जीअं परमिशन सां अगरि हिते तव्हांजो डिनाइड थियल आहे त इनखे अलो करे छॾियो लोकेशन खे। मुंहिंजो हिते लोकेशन अलो थियल आहे, लोकेशन अलो कंदा हुआ त पोइ तव्हांजो जेको आहे ऑप्शन ईंदो। ऐं हिन खां अलावा एड पर्सनलाइज़ेशन, इनखे बि तव्हां ऑन करे छॾियो। इहा हिकु सेटिंग थियल आहे टिकटॉक जी, इसखे ऑन करिणो रखिणो पवंदो ऐं क्विक डाउनलोड इनखे बि ऑन हुजे। डाउनलोड जो डेटा, इहे तव्हां तॾहिं डाउनलोड डेटा कंदा आहियो जॾहिं तव्हां मोबाइल पंहिंजो रिस्टोर कयो या अकाउंट चेंज कयो ॿी मोबाइल में, तव्हां डाउनलोड डेटा करे छॾींदा आहियो। जीअं बैकअप हूंदो आहे जो रिस्टोरिंग जो, ईअं हिते हूंदो आहे। इहा तव्हां लाज़मी न आहे, जंहिं महिल तव्हां अकाउंट चेंज कयो त पोइ हिनखे जेको आहे डेटा पाण डाउनलोड कयो, जीअं अॻियां हली करे मतिलबु ॿिए अकाउंट में डायरेक्ट तव्हां पंहिंजा वीडियो जेके फिल्टर तव्हांजा इंस्टॉल थियल आहिनि उहे तव्हांजा हुते मैच थियनि पिया।
डाउनलोड्स जो ऑप्शन ऑन हुजे हमेशह। ऐं कमेंट्स जो ऑप्शन घणनि जा ब्लॉक आहिनि। मुंहिंजा पंहिंजा ॿिए अकाउंट ते ब्लॉक थियल आहिनि, जो त मुंहिंजी उते उमिरि घटि लिखियलु आहे, जंहिंजी उमिरि 18 साल खां वधीक आहे या जंहिंजी NIC थियल आहे, उन्हनि ते जेको अप्रूव थियल आहे कमेंट जी, उन्हनि खे सभिनी खे एवरीवन करे छॾियो। ऐं फिल्टर वग़ैरह ऑन हुजनि ऑफ हुजनि जो मसइलो न आहे, इहे रैंकिंग में हलिया वेंदा। मैंशन जा जेके ऑप्शन हिते एवरीवन हुजनि, ऐं फॉलोइंग लिस्ट जो जेको ऑप्शन आहे उते ओनली मी थो हुजे। हिकु या प्राइवेसी बि चई सघो था, या अकाउंट जी सिक्योरिटी बि चई सघो था। जीअं तव्हां जंहिंखे फॉलो कयो आहे उहो तव्हांखे न ॾिसी सघंदो आहे तव्हां कंहिंखे फॉलो कयो आहे। तंहिं करे जेको आहे हिते फॉलोइंग लिस्ट जेका ओनली मी थो हुजे। बाक़ी ड्यूट स्टिच लाइक वीडियो जा ऑप्शन जेके या एवरीवन थो हुजनि त बहितर आहे। डायरेक्ट मैसेज जो ऑप्शन उते हूंदो आहे जेके तव्हां मतिलबु अगरि तव्हांखे कोई फॉलो करे ऐं तव्हां हुनखे बैक फॉलो कयो त तव्हां पाण फ्रेंड्स थींदा वे, पोइ तव्हां हिते मैसेज ते ॻाल्हाए सघो था। ऐं पोस्ट व्यूज़ प्रोफाइल व्यूज़ ऑन हुजे, या सेटिंग कंहिं कंहिंजे अकाउंट में थियल आहे, कंहिं कंहिंजे न थियल जेके ऑप्शन आहिनि नवां अपडेट्स में ईंदा आहिनि। सिक्योरिटी लॉगिन हिते जेको आहे हिते 2 वेरिफिकेशन जेको आहे हिते लाज़मी ऑन हुजणु खपे। मां कोन थो खुला, मुंहिंजो ऑन थियल आहे। ऐं जेको सेफ लॉगिन जो इन्फो जो ऑप्शन आहे हिते बि ऑन करे छॾियो हुनखे, त जीअं जेकॾहिं तव्हांजो अकाउंट तव्हांखां फॉरवर्ड कयो, तव्हांजो पासवर्ड वग़ैरह या आहे सेटिंग वग़ैरह आउट थी वेंदी आहे, या अचानक रजिस्टर करिणो पवंदो आहे, त जीअं जेको तव्हां जीमेल में तव्हां जेको पासवर्ड आहे या नंबर ऑटोमेटिक सेव थी वेंदो सेव लॉगिन करण सां। 2 वेरिफिकेशन जो मतिलबु हूंदो आहे अगरि तव्हां मतिलबु कंहिंखे ख़बर पई नथी पए तव्हांजो अकाउंट इन नंबर थियल आहे, अगरि उहो लॉगिन कंदो त तव्हां जेसि ताईं 2 वेरिफिकेशन थियल न हूंदी त उन ऑटोमेटिक लॉगिन अकाउंट जेको लॉगिन थी वेंदो। ऐं जेकॾहिं 2 वेरिफिकेशन ऑन हूंदी त मतिलबु अगरि उहो लॉगिन करे बि सही तंहिं बि तव्हांजे SMS ईंदो वेरिफिकेशन जो, जेके तव्हां उहो 6 डिजिट जो जेको आहे नंबर ईंदा, उहो जेसि ताईं उहो अॻिलो लॻाईंदो न तेसि ताईं उन वटि अकाउंट जेको ओपन न थी सघंदो। इहे लाज़मी अकाउंट सिक्योरिटी लाइ। ऐं हिते बि ऑप्शन, हिते जेके ऑप्शन आहिनि कॾहिं छेड़छाड़ न करणी आंदी जेसि ताईं जेको आहे पेड प्रमोशन ते। हे जेके ऑप्शन आहिनि पेड प्रमोशन जा आहिनि, जेसि अञा मतिलबु टिकटॉक ते पेड प्रमोशन न थी आहे। हे रिपोर्ट जो ऑप्शन आहे, अगरि तव्हांजी वीडियो वायरल नथी थियनि तव्हां रिपोर्ट करे सघो था, उहे तव्हांखे नेक्स्ट वीडियो में जेको मां तव्हांखे सम्झाए छॾींदुसि। ऐं फ्री अप स्पेस, इन खे तव्हां रेगुलर जेको आहे फ्री कची न करो, छो त तव्हांजे अकाउंट जी मतिलबु अकाउंट लाइ बि बेस्ट आहे। ऐं तव्हांजी मोबाइल जो जेको आहे स्पेस आहे उहो बि क्लीन रहंदो, जीअं मोबाइल सुठी मतिलबु वर्किंग करे सघंदी। बाक़ी जेको ख़ासि जेको ऑप्शन आहे, ऐं हिते हिकु मेन शइ हूंदी आहे, तमामु मेन शइ क्रिएटर टूल। इहा हिकु लाज़मी मतिलबु अगरि तव्हां अकाउंट ग्रोइंग चओ था या अकाउंट जी जेको आहे ॾिसो था एनालिटिक्स ते, उहा अकाउंट असांजो घणी मिक़दार मां हले थो पियो या नथो हले पियो, या माइनस में या प्लस में, उते तव्हांखे सॼो कुझु हिते एनालिटिक्स में ख़बर पइजी वेंदी। ऐं हिते हिकु एड सेटिंग ऑप्शन आहे, इहो हमेशह तव्हां ऑन रखो। ऐं हिन वीडियो में जेकी मां तव्हांखे सेटिंग ॿुधायां थो मुंहिंजे पंहिंजे अकाउंट ते थियल आहे। अच्छा, घणनि माण्हुनि जो अकाउंट जेको आहे हिते एनालिटिक्स जेको आहे डेटा जेकी आहे अप्रूव थियल न हूंदी आहे, ऐं जंहिं महिल उहो ऑन कंदो त पोइ, या के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके इन महिल ते एनालिटिक्स में वेंदा बि न आहिनि। हिते नेट थोरो मसइलो आहे, तंहिं करे लोडिंग कंदी पिया। पर हाणे जेको आहे हिते जंहिंजो ऑन न थियल हिते एनालिटिक्स ऑप्शन में वञी करे उहो जेकी मुंहिंजी बेसिक अप्रूव आहे उहो अप्रूव वठी छॾियो ऐं उनखे डाउनलोड करे छॾियो। हिते तव्हांखे ख़बर पवंदी एनालिटिक्स में तव्हांजो अकाउंट माइनस में या प्लस में। इहा सैटिंग आहे। ऐं नेक्स्ट वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि जेको आहे वीडियो पोस्ट करण महिल जेका हैशटैग वग़ैरह कहिड़ा यूज़ करणु खपनि। ऐं जीअं मतिलबु हिते लिंक लॻंदी आहे इंस्टाग्राम जी, उहा कीअं लिखणु खपे, या यूट्यूब लिंक कीअं करणु खपे, ऐं कहिड़ा हैशटैग आहिनि जंहिंसां वायरल थी सघे, या कहिड़ो टाइमिंग आहे जेको टिकटॉक जो जंहिंसां असां वीडियो पंहिंजी वायरल करे सघूं था, उहो मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में सम्झाए छॾींदुसि। बाक़ी जेकॾहिं तव्हां असांजे वीडियो चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब लाज़मी कयो, ऐं जेकी घंटी वग़ैरह आहे सभु खणी छॾियो, त जीअं नेक्स्ट वीडियो जीअं मां रखां या बाबा रखे त उन जेको नोटिफिकेशन तव्हां लाज़मी अचे। दुआ में यादि हक़ मौजूद जी सिंध जे लतीफ़।